अञा ताईं सोचियो न आहे? ॾिसो यार, मां पढ़ाई छॾींदुमि त मां कुझु सोचे सघंदुमि। मूंखे नॉर्मल ज़िंदगी नथी सम्झ में अचे। मूंखे खपे पैसो। मूंखे सॼो वर्ल्ड एक्सप्लोर करिणो आहे, ट्रैवल करिणो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तूं अञा ताईं 18 साले जो टीनेजर आहीं जेको पैसे जे लालच में घुसी पियो आहे। चिराग भाई, मूंखे लालच न आहे, पर मूंखे हाणे ॿुधाए, तोखे पैसा छाजे लाइ खपनि? घुमण फिरण लाइ, आराम करण लाइ ऐं पंहिंजे ईगो खे सेटिस्फाई करण लाइ? चिराग भाई, जंहिंमहिल तव्हां पाण पढ़ाई पिया कयो, तव्हां खां मां जंहिंमहिल पुछो, तव्हां बि मूंखे इहो ई चयो कि पढ़ाई जी कुझु वैल्यू न आहे, कुझु सम्झ में नथो अचे, फालतू प्रोजेक्ट्स असाइनमेंट्स। अरे निर्वेन, हू मूंखे ओॾी महिल लॻंदो, हाणे मूंखे हुनजी वैल्यू ख़बर आहे। तोखे कोई ना कोई आइडिया ईंदी, पोइ ॾिसंदासीं, पोइ मां तोखे सपोर्ट कंदुसि। हाणे हिन इंट्रस्ट जे करे पढ़ाई न छॾ। हिन उमिरि में तो जहिड़ा स्टूडेंट्स जाम ग़लति डिसीजन खणंदा आहिनि ऐं पोइ पछताईंदा आहिनि। इहे डायलॉग शायदि तव्हांखे बि ॿुधल ॿुधायल लॻंदा हूंदा। कंहिं ॿुधाइनि त कंहिं ॿुधाया आहिनि। थैंक यू सो मच। मूंखे विश्वास नथो थिए, अॼु मुंहिंजो सुपिनो पूरो थियो। थैंक यू सो मच। अॼु मूं वटि सभु कुझु आहे। जेकी कार जो मूं वटि अॼु आहे, मर्सिडीज़, ऑडी, जेको नालो खणंदो सभु आहे मूं वटि। वॾे में बंगला, फार्म हाउस, होटल्स, अॼु सभिनी लग्ज़री जो मां मालिक आहियां। लास्ट ईयर मुंहिंजी कंपनी जो टर्नओवर हुयो 250 करोड़ ऐं हिन साल मुंहिंजी कंपनी जो टर्नओवर आहे 1600 करोड़। थैंक यू सो मच। कल्ह ही हिकिड़ी मैगज़ीन मूंखे टॉप 500 रिचेस्ट यंगस्टर्स में मूंखे शामिल कयो। बसि मालिक जी महिर आहे, मां अॼु पंहिंजे टैलेंट सां सभु कुझु हासिल करे छॾियो ऐं तव्हां सभिनी जो प्यार आहे जेको मूंखे अॻियां थो वधाए। थैंक यू सो मच। थैंक यू। यस सर, तव्हां अॼुकल्ह यंगस्टर्स खे पंहिंजे तरफ़ां छा था मैसेज ॾियणु चाहियो? सी, यंगस्टर्स खे मां इहो हिकिड़ो चवणु चाहींदुमि त पढ़ाईअ जे पोयां न पओ। ये दुनिया है ना, असांखे पढ़ाईअ पोयां अटकाए थी छॾे। पढ़ाईअ में कुझु न रखियलु आहे। अॼु ॾिसो, मां बिना पढ़ाई करे करे दुनिया में सभु कुझु, दुनिया जी वॾे में वॾी शइ हासिल कई आहे। मां दुनिया जा वॾे में बिज़नेसमैन, पॉलिटिशियन, सेलिब्रिटीज़ मूंसां मिलंदा आहिनि। पढ़ाईअ में कुझु कान्हे। पढ़ाईअ में टाइम वेस्ट बिल्कुलु न कयो। असांखे टाइम जाम घटि आहे। असांखे बिलियनियर थियणो आहे, सभिनी खे वर्ल्ड घुमणो आहे, जाम सारी शयूं करणियूं आहिनि पढ़ाईअ जे अलावा। त अगरि तव्हांखे पंहिंजा सपना पूरा करणा आहिनि त तव्हांखे वॾो सपनो ॾिसणो पवंदो। अरे यार, एॾो सुठो सपनो पियो हले, अलाए कॾहिं ईंदो इहो पैसो। जी हे आहियां मां दिरवेन। बसि ये नॉर्मल ज़िंदगी मां तंग लॻो पियो। 10th वेकेशन में हेॾा अमीर ऐं हेॾी अमीरी ॾिसी वरिती सोशल मीडिया ते कि हाणे मिडिल क्लास ज़िंदगी बर्दाश्त ई न पई थिए। डेली नेट ते हिकिड़ी शइ ॾिसंदो हुउमि, कीअं वधीक ऐं तकिड़ो पैसा कमाइजनि। मां त डिसाइड करे छॾियो कि पढ़ाई बंदि ऐं पैसे ते फोकस शुरू। पर मिट माइट मञिया ई न, पढ़ाई छॾण ई न ॾिनो, उल्टो साइंस में वञण लाइ चयो। मां बि हली वियुमि, सोचो ॾिसां थो, फर्स्ट डे सम्झ में आयो त ठीकु आहे, न बि त ॾिसंदासीं। जल्दी जाओ, जल्दी। सी बॉन्ड ओ एश एंड सर, मैं असाइनमेंट किया है आपने? ये सब पता नहीं था मुझे। तो क्या घर पे पता नहीं हूँ? साथ में चलूं? वेट आउटसाइड, आई एम कमिंग। लिसन स्टूडेंट। वापस क्यों आए हो आप? मैम, वो सर ने बोला बाहर जा, असाइनमेंट नहीं किया। मेरा तो फर्स्ट डे है आज एक्चुअली। तो आप पहिरें ॾींहुं बेइज्जती कराए छॾी हुई। बोला मैं ग़लति क्लास में हली वियुमि। यार, ये सेकंड सेकंड
गुड मॉर्निंग एवरीवन, प्लीज बी सीटेड। कहिड़ो हाल आहे सभिनी जो? मालिक जी महर आहे। अरे वाह। पर अॼुकल्ह जी जनरेशन जो मालिक त व्हाट्सएप ऐं फेसबुक आहे। एनीवेज, तव्हांजी 10th जी वैकेशन कीअं रही? अलग अलग रिएक्शंस आहिनि। बोरिंग, ठीक ठीक, फैबुलस, फैंटास्टिक। एनीवेज, लेट मी वेलकम यू टू आवर इंस्टीट्यूट फर्स्ट। एंड तव्हांखे ख़बर आहे कि मां इहा सिंधी बैच छो ठाही आहे? त पासे वारे खां पुछी ॾिसो सिंधी आहिनि की न। असां इहा बैच इन करे ठाही आहे जीअं तव्हां पढ़ाई सां गॾोगॾु पंहिंजी लैंग्वेज सां बि जुड़ियल रहो। ॿियनि बैचिस में पढ़ाई त साॻी थींदी, टीचर्स बि सेम आहिनि, सिलेबस बि सेम आहे, पर हिते असां सभु सिंधी गॾु पढ़ाईअ सां गॾोगॾु लैंग्वेज सां बि जुड़ियल रहंदासीं। हाणे लेट मी कॉन्ग्रेचुलेट यू, छो त तव्हां उहे सिलेक्टेड स्टूडेंट्स आहियो जंहिं साइंस खणण जो सोचियो। पर मां तव्हां सभिनी खे ॿुधाए छॾियां कि हिननि 2 सालनि खां पोइ तव्हां मां कोई इंजीनियरिंग कंदो हूंदो, कोई फार्मेसी कंदो हूंदो, कोई मेडिकल कंदो हूंदो, कोई किथे त कोई किथे। चवण जो मतिलबु इहो आहे त इन खां पोइ तव्हांजे लाइ 500 दरवाज़ा खुली वेंदा, पर उहे 500 दरवाज़ा तव्हांखे अंदरि तॾहिं अचणु ॾींदा जॾहिं तव्हां 2 साल दिलि लॻाए ऐं महिनत कयो। मस्ती करण लाइ तव्हांखे कोई नथो रोके, मस्ती फुल करणी आहे, पर क्लास में पंहिंजो 100% ॾियणो आहे, सभु सम्झणो आहे ऐं उन खां पोइ मस्ती करणी आहे। पढ़ाई करणु जाम ज़रूरी आहे लाइफ में। जेके तव्हांजा सपना आहिनि, छो त कंहिंखे हिते मर्सिडीज़ खपे, कंहिंखे बंगलो खपे, तव्हांखे छा खपे? फॉरेन वञिणो आहे। ऐं तोखे छा खपई? अरे सभु मिली सघंदो आहे, मां ॿुधायां थो सभु मिली सघंदो आहे। जॾहिं तव्हां पढ़ाई कंदा त सुठियूं मार्क्स ईंदियूं, सुठियूं मार्क्स ईंदियूं त सुठी जॉब मिलंदी, सुठी जॉब मिलंदी त सुठी सैलरी ईंदी, सैलरी सुठी ईंदी त पैसा सुठा हूंदा, ऐं पैसा अगरि सुठा मिलिया त तव्हांजा सभु ख्वाब पूरा। डू यू ऑल एग्री? एक्सक्यूज़ मी सर। सर, जॾहिं कटे सटे सभु पैसे सां ई मिलणो आहे त असां डायरेक्ट पैसे ते फोकस छो न कयूं, हीअं घुमाए फिराए छो कयूं? गुड पॉइंट। मूंखे सम्झ में न पियो अचे त मां इहो सवाल पुछी सही कयो की न, पर मां बि छा कयां, उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधी करे मां पाण खे रोके बि न सघियुमि। तुंहिंजो नालो छा अथई? अॼुकल्ह जेको टाइम हली रहियो आहे, सोशल मीडिया, मूवीज़ जेके अॼुकल्ह ठही रहियूं आहिनि, सोशल नेटवर्क, वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, बदमाश कंपनी, इहे मूवीज़ मां बि ॾिठियूं आहिनि। इन्हनि सभिनी धीरे धीरे असां सभिनी खे इन्फ्लुएंस कयो आहे। असां सम्झूं था कि असांजा पेरेंट्स अनपढ़ आहिनि, पढ़ाई टाइम वेस्ट आहे, कॉलेज छॾे ॾियूं, शॉर्टकट तरीक़ो अपनायूं, पैसा कमायूं ऐं पार्टीज़ कयूं। तव्हां मां कुझु स्टूडेंट्स जे माइंड में इहो बि हली रहियो हूंदो कि पढ़ाईअ में कुझु बि न आहे, माण्हू बिना पढ़ाईअ जे बि पैसा कमाए सघनि था, फेमस थी सघनि था। डू स्मार्ट वर्क एंड नॉट हार्ड वर्क जे नाले ते अनएथिकल शयूं थी रहियूं आहिनि। ध्रुवेन, मूंखे इहो ॿुधाए त डायरेक्ट पैसनि ते कीअं फोकस कजे? सर, पंहिंजो पैशन फॉलो करण सां। त तुंहिंजो पैशन छा आहे? सर, पैशन हिन ॻोल्हियो न आहे। वेरी गुड। न आइडिया आहे, न नॉलेज आहे, न एजुकेशन आहे, न पैशन आहे, ऐं न ई कोई महिनत करण जो आसरो आहे, त पोइ तोखे सिर्फ़ु हिकु ई शइ सां पैसा मिली सघंदा आहिनि, बीख पिनण सां। इहो सभु ॿुधी तव्हां मुंहिंजी जॻह ते हुजो त तव्हां छा कयो आहे? ध्रुवेन, मां त क्लास मां निकिरी वियुमि। हे गाइस, आई होप तव्हांखे इहो वीडियो जाम वणियो हूंदो ऐं जाम ई यंगस्टर्स हिन सां पाण सां रिलेट कयो हूंदो। सेकेंड एपिसोड में स्टोरी इन बि इंटरेस्टिंग थियण वारी आहे, सो स्टे ट्यून्ड। ऐं मां सम्झां थो तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो हूंदो, तव्हां हिन वीडियो खे शेयर कयो हूंदो, ऐं अगरि तव्हां हिन खे सब्सक्राइब न कयो त प्लीज़ सब्सक्राइब करे छॾियो। सी यू सून।